महबूब जी शायरी पे मिले तने शायर चयो पत्थर लिखे भी मोहम्मद कलमा पे पढ़ाया मोहब्बत अग्या चौपाया अदबन ससर झुकाया महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में उठदा हूं खड़ी ईंदा या रसूल अल्लाह असांजा मालिक असांखे खाधो थोड़ो था असांखा कम इलाही था वठण महबूब करीम फरमाईंदो त हे उठ के जोआ या रसूल अल्लाह मुझो उठवा महबूब फरमाईंदो हो त हे तां खड़ी आयो आहे काथे हरणी की ता खड़ी चे काथे उठ था ता खड़ी चल अदा तो असा जो किए महबूब इंसान जे अकुल के पर्दो अची वाला छा महबूब तो असा जेड़ो बिना है नबियन जेड़ो बिना है नबियन का बिशारत में बुलंद है वाला नबी सवेरा मुस्तफा करीम जे इंतजार में जे करे बाजे जिस्म इंसान रूह इंसान जिस्म इंसान मेराज वारी रात उठी मुस्तफा जो इस्तकबाल करे इनके जे होती मुस्तफा करीम शान वारो आहे न तुझे शान मथा था कुर्बान नबी ओ कुर्बान बचा जिंद जान नबी तुझे शान मथा था ए ओ महबूबा जो जंग जा जानवर पे मुस्तफा के सुञाणे महबूब के त छा पर महबूब जे सहाबन सगोरन के भी जंग जा जानवर सुञाणनि हजरत सफीना मुस्तफा जो सहाबिया हजरत सफीना रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो ॿियो हो पर हे इन जी ड्यूटी हूंदी ही केड़ी त जॾहिं बि जंग थींदी या काफ़िलो वींदो पुठियां कान कासे उन्हनि जी किरंदी हिकु खणंदो ईंदो हिकिड़े दफ़े महबूब ॾिठुसि महबूब फरमायसि त तूं सफीना आहीं सफीना मन बेड़ी सफीना मन बेड़ी या कश्ती या बेड़ी है तू त उन खां पोइ उनखे नाले सां पुकारींदा त ॻाल्हि न वणंदी हुअसि पर जेको सफीना चवंदो हुअसि त दिलि ठरंदी हुअसि छो महबूब जो लक़ब ॾिनो हुअसि अहिड़ो महबूब लक़ब ॾिनोसि त तूं सफीना आहीं तूं त को ॿेड़ो आहे असांजो सॼो सामान खयूं थियो अथे उहो रस्ते सां अची रहियो आहे झंग उन झंग में ॿिया साहबी सगोरा पे अची रहिया हुया हज़रत सफीना के कज़ा हाजत थी पेशाब लॻो पेशाब करण जे लाइ उतां थोरो परे थियो हाणे साहबी सगोरा अॻिते हलिया विया झंग जा ॾुखिया रस्ता हाणे कीअं ख़बर पवे त ॿिया साथी मुंहिंजा अलाए काॾे विया ओचितो जो नज़र बस परे खां हिकिड़ो सींची गज घोड़ कंदो थो अचे ऐं खाइण जे इरादे सां थो अचे पुछ खे लोॾे खाइण जे इरादे सां जॾहिं मुंहिंजे वेझो थियो हज़रत सफीना थो चवे त मां उन शींहं खे चयुमि या अबल हारिस अना मौला रसूलुल्लाह ए शींहं तो के खबर कोने का मां रसूलुल्लाह जो गुलाम आहियां त चाचा वो शींहं पंहिंजे कंध खे हेठि करे ॾेई अॼुकल्ह माण्हुनि खे अलाए छा थी वियो आहे मुस्तफा जे साहबनि जे बारे में घटि वधि था ॻाल्हाइनि सोने सिद्दीक़ जे शान में घटि वधि था ॻाल्हाइनि अरे मुस्तफा जे साहबनि खे त झंग जे जानवर में सुञातो
घर घर छंग जे पैंदर में मुस्तफा जे शान के तो असां के अल्लाह छा कयो थोड़ो इनको बाहर निकरो इन सोच का बाहर निकरो और सोचो मुस्तफा जा सहाबी इनन जे बारे में घटवत गालाणो बिना सहणो बिना हक वारी जमात जमात अहले सुन्नत हक वारी जमात मुस्तफा जे सहाबा के मरण वारी मुस्तफा जे अहले बैत के मरण वारी हजरत सफीना रज़ी अल्लाह ताला अन्हो उन शीह सा गालायो उन शीह के तो चवे त मां रस्तो भुलजी वयो आया मुखे रस्ते जी खबर कोन थी पे वो शीह आडो आडो अदब सा हले तो हलदे 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 उन रस्ते ते सफीना के पुजाए ऐं टे दफा कंध जे इशारे सा चवे तो त हेडे तुजा साथी वया थया हेडे तुजा साथी वया थया त मालूम थियो त मुस्तफा करीम के त जंग जा जानवर सुञाणींदा पर मुस्तफा जे सहाबन के भी सुञाणींदा महबूब करीम के पत्थर ता सुञाणे पत्थर के क्यों जानवर के कोई जो वे जानवर मुस्तफा करीम के ता सुञाणे किए थी उन की खबर पवे मालूम थियो त मुस्तफा रब जो प्यारो वा इन करे समूरी मखलूक के खबर है अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो सच्चो रसूल मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्म करो उठ आयो ता घणी तमा जडे रो जवान होयो में त मुते मुजो मालिक वडो वजन सती दो मां खणंदो हम कुछ न चांदो मास पर हाने जडे मां पूरो थियो त पाजे घर में वेही पाजे घर वारन सा सलाह तो करे तहे उठ डुबरो बिथियो ए पूरो बिथियो हाने यो उठ सिपह कची तो या रसूल अल्लाह मुजी बात उठ ताना खणी आयो मुजी बात अथवा वो उठ जड़े मुस्तफा करीम और आयो मुस्तफा करीम और सहाबी गुरु बैठो महबूब फरमायो इन उठ सा कयो वन जे घर जे दरवाजे वट बीले हिते वे या रसूल अल्लाह उठ महबूब फरमायो हां वो उठ आयो अजी घर जे दरवाजे ते बीठो अंदरा आवाज आयो केर अबा मां फलाणो हां तोखे महबूब तो सदे छोथो सदे हल्लो त खबर पवंदी आयो सिधो मुस्तफा जी महफिल में मुस्तफा करीम जने आयो सही त महबूब फरमाइस त ये गाल हिन आहे या नाहे या रसूल अल्लाह जेका गाल हक है सच था बुधायो आओ वाकई अकल कई करे या गाल कई तमा पाजे उठ के कोहंदो महबूब फरमायो त हे ता खणी आयो ए ता खणी आयो उठ जडे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनके बुधायो त उन शख्स छा चयो जे या रसूल अल्लाह माए तोहफे में ॾेई वञा हाणे जेसी ताईं उठ जिंदा हुजे अमा वट तोहफो हुजे सब जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आडा सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह एक तमा की मां तोहफे में ॾेई थो वञा दादा मुस्तफा करीम के झंग जे जानवरन में सुञातो मुस्तफा करीम के पखी परिंदर में सुञातो आ तो असा के सुञाण वारी रब अख अता फरमाए सुभान अल्लाह एड़ी अख अता फरमाए जो असा इनके सुञाणे सके ऐ जे सुञातो आ उन जा बेड़ा ही पार हजरत अबू बकर सिद्दीक मुस्तफा के सुञातो हजरत उमर फारूक मुस्तफा करीम के सुञातो आ हजरत अली मुर्तजा मुस्तफा करीम के सुञातो आ सोने उस्मान मुस्तफा के सुञातो आ ये महबूब जा सहाबी इन्हनि जो अकीदो थई त मुस्तफा नूर इन्हनि जो अकीदो थई त मुस्तफा रहमतन लिल आलमीन नबी इन्हनि जो अकीदो थई त मुस्तफा जेड़ो कोई भी कोन्हे को
मुस्तफा करीम कोई भी कोने को हजरत हसन एड़ी बड़ी गाल कई तब अहसन मिनका लम तरा क़त्तु ऐनी व अजमल मिनका लम तलिद बिन्निसाअ खुलिक़त मुबर्रअन मिन कुल्लि ऐब कअन्नका क़द खुलिक़त कमा तशाअ। तो ए महबूबा तो जेड़ो हसीनो जमील मुझे अखे ॾिठो ई कोन्हे तो जेड़ो हसीनो जमील के अमड़ केड़ो ही कोन्हे। या रसूल अल्लाह अल्लाह तोखे हर ऐब खां परी करे पैदा फरमायो। मुस्तफा जे साहबी जो अकीदो तव मुस्तफा करीम जो साहबी तो फरमाए ए अल्लाह जा हबीब रब करीम तोखे हर ऐब खां परी करे पैदा फरमायो जीअं तो चाहियो रब करीम तोखे इहे पैदा फरमायो आहे। एड़ो महबूब मिलियो थई पत्थरनि खे बि मोहम्मद कलमा पे पढ़ाया मोहब्बत अॻियां चुकाया अदब सां सिर झुकाया सासन जी ॿोलिड़ीअ खे समझण बि मौजज़ो महबूब मोहम्मद जो मुर्कण बि मौजज़ो। महबूब जी मुर्कई अलाए छा ॻाल्हि आहे महबूब जी तबस्सुम ही अलाए छा ॻाल्हि आहे। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे अॼु अदा करे रहिया आहियूं। ए जिन प्रोग्राम करायो आहे अॼु सनाउल्लाह ऐं ज़ुल्फ़कार ये घोट आहिनि इन्हनि छा कयो आहे निकाह था कनि छा था कनि निकाह था कनि यानी रसूलुल्लाह जे सुन्नत खे था अदा कनि। शादियों ॿियूं बि असां ॾिठियूंसीं पर ख़ुदा जो कसम आहे दिलि ठरी पई जो असांखे दावत मिली उस्ताद अब्दुल रज़ाक जूं खोड़ सारियूं महिरबानियूं उस्ताद अब्दुल रहमान जूं दावत ॾिनऊं पर वॾी ख़ुशी इहा थी जो घोट थिया वरी का माई नचण कोन आई को रागी कोन घुरायूं मेहमान घुरायूं त आलिम घुरायूं सचो सुभान अल्लाह। वरी मुस्तफा जी सना थी हले वो छो न बरकत ऐं रहमत वारियूं घणियूं हासिल थींदियूं छो न रब करे हिननि जे मथां महिरबानियूं कंदो हिननि त निकाह खे अदा कयो आहे अन निकाह मिन सुन्नती महबूब फरमायो निकाह मुंहिंजी सुन्नत आहे पोइ जे इन खां मुंहुं मोड़ियो उहो असां मां कोन्हे को। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदर नारे दीन उलमाए अहले सुन्नत किबला साईं उस्ताद हबीबुल्लाह सिकंदरी मदरसल्लाह आली सब जो जिंदाबाद। महबूब जी सुन्नत आहे निकाह जे बि निकाह कयो आहे त रसूलुल्लाह जी सुन्नत खे उन जियारियो आहे ऐं इहा सुन्नत जियारियो आहे जेको नौजवान आहे जा घर में नौजवान न्याणी आहे उनखे बि उथारियो शादियूं कयो निकाह कयो मुस्तफा करीम जी उम्मत खे वधायो। ए उहो महबूब मिलियो आहे उहो लजपाल नबी मिलियो आहे जो हारे सौर हारे हिरा हर जाइ ते तो असां गुनाहगारनि खे यादि कयूं किथे बि तो असांखे कोन विसारियो अथई पर असां